नाज़रीन, टंडो मोहम्मद खान मां ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया। छिते कुते जे ॾाढ़नि सबबि नौजवान जी दर्दनाक मौत सॼे ज़िले खे लोॾे छॾियो आहे। अताई डॉक्टरनि, सिहत खाते ऐं म्यूनिसिपल इदारनि जी कारकर्दगी ते वॾा सवाल उथारे छॾिया। टंडो मोहम्मद खान सईदपुर टक्कर वासी 25 वरियनि जे नौजवान मोहम्मद रफ़ीक उर्फ़ नानो खोड़ो छिते कुते जे चक सबबि कराची जी अस्पताल में फ़ौत थी वियो। 4 महीना अॻु छिते कुते जे चक हणण बाद नौजवान इलाज लाइ मक़ामी अताई डॉक्टर वटि पहुतो। टंडो मोहम्मद खान जे अताई डॉक्टर नौजवान खे रेबीज़ वैक्सीन लॻराइण बदिरां ज़ख़्म ते मिर्च लॻाइण जी सलाह ॾिनी। नौजवान जो आख़िरी वीडियो बयान। टंडो मोहम्मद खान वक़्त सिर इलाज ऐं वैक्सीन न मिलण सबबि रेबीज़ जो मर्ज़ नौजवान जे जिस्म में पखिड़िजी वियो। टंडो मोहम्मद खान में तबियत ख़राब थियण ते वारिस खे नौजवान मेमन इस्पताल ऐं सिविल इस्पताल खणी विया, जिते खेसि कराची मुंतक़िल कयो वियो। कराची जी इस्पताल मां नौजवान जी दर्दनाक वीडियो सोशल मीडिया ते वायरल। अवाम में ॾुख ऐं कावड़ जी लहर छायल।